हैदराबाद में मुख्तलिफ पीपी अगवाणनि पारां मकानी चूंडुनि में अंदरूनी तौर पार्टी मुखालिफ उम्मीदवारनि जी मदद करण जो इंकशाफ थियो आहे। पीपल्स पार्टीअ जी सूबाई क़यादत मामले जो नोटिस वठंदे हैदराबाद जी 5 पार्टीअ जे उहिदेदारनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील एसएस न्यूज़ जी हिन रिपोर्ट में। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां हैदराबाद में मकानी चूंडुनि लाइ सरगर्मियूं जारी आहिनि, पर हैदराबाद में मुख़्तलिफ़ पीपी अगवाणनि पारां पार्टी उम्मीदवारनि बदिरां ॻुझ ॻोह में मुखालिफ़ उम्मीदवारनि जी हिमायत ऐं मदद करण जो इंकशाफ थियो आहे। मक़ामी उम्मीदवारनि जी अहिड़ियुनि शिकायतुनि ते पीपी सिंध जे सदर निसार खोड़े मामले जो नोटिस वरितो आहे ऐं पीपी हैदराबाद जे 5 उहिदेदारनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। तंज़ीमी क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जी भञकड़ी जे इल्ज़ाम हेठि मुअत्तल उहिदेदारनि में PS 66 जो सदर पाशा काज़ी, PS 67 जो जनरल सेक्रेटरी ज़ाहिद बेग ऐं PS 64 जो जनरल सेक्रेटरी मुश्ताक कलोड़ शामिल आहिनि। मुअत्तल उहिदेदारनि खे तंज़ीमी क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जी भञकड़ी करण तां शोकाज़ नोटिस जारी कंदे 3 ॾींहंनि अंदरि वदात पिणु तलब कई वई आहे। ॿिए तरफ़ पीपी ज़िले हैदराबाद जे सदर सगीर कुरैशी ॼाणायो आहे त डिवीज़नल सदर अली नवाज़ शाह रिज़वी जी मंज़ूरी सां UC 79 जे सदर अयूब बलोच, UC 94 जे सदर सजाद चांडियो ऐं PP UC 1 जे जनरल सेक्रेटरी खे तंज़ीमी क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी करण सबबि उहिदनि तां मुअत्तल कयो वियो आहे। यादि रहे त हैदराबाद में पीपल्स पार्टी जा कुझु अॻुवाण पार्टी टिकट न मिलण तां कावड़ जी आज़ाद हैसियत में मकानी चूंड विड़ी रहिया आहिनि, जेके पीपी उम्मीदवारनि लाइ परेशानी जो सबबु बणियल आहिनि।